चेल्हार जे गिरगारो हलंदड़ मज़दूरनि बासर पारां खेनि मिटी खणण खां रोकण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। मेन बस स्टॉप ते गिरगार हलाईंदड़ पंहिंजा गाॾ बीहारे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे ख़िताब कंदे गुलशन बजीर ऐं ॿियनि चयो त इलाइक़े जे बासर सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करण खां सवाइ शहर जे तराइनि ऐं मिटी जे खॾुनि ते पिणु कब्ज़ा करे रहियो आहे ऐं उतां खेनि मिटी खणण बि नथो ॾिए। हुननि वधीक चयो त बटण जी रोज़ी लाइ मिटी जी मज़दूरी कयूं था, जेका बासर खणण नथो ॾिए। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते मिटी खणण खां पाबंदी ख़तमु कराई वञे त जीअं मासूम बटणनि जो पेट गुज़र करे सघूं। धावेजी जे इलाइक़े बिलानगर लॻ पुलिस घर ते छापो हणी 100 लीटर कचो ठरो हथ करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। धावेजी पुलिस जे SHO ममताज अली बरोई जी अॻवानी में टीम बिलानगर में घर ते छापो हयो, जंहिंमें 250 लीटर कचो शराब हथ कयो। पुलिस हिकु जवाबदार याकूब चांडे खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हिकु जवाबदार मोहम्मद ख़ान भुट्टो फरार थी वियो। पुलिस कचो ठरो पंहिंजे तहवील में वठी घर खे सील करे छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।